फिल्म ज़बरदस्त आहे, सिंधियुनि जे लाइ वाधायूं जो ॾींहुं आहे ऐं साल में हिकु फिल्म घटि में घटि अचे थी पई ऐं अॼु खां अहिड़ी फिल्म चालू थी आहे जेका अॻ में कॾहिं बि न ठही आहे। हिन फिल्म खे 5 स्टार ॾिना था वञनि। सिंधी साईं को उनमें प्यार इज़त है। सिंधी साईं हिकदमि लाजवाब आहे, थैंक यू। पिक्चर कीअं लगी? दिल सां हिन नाले खे बरक़रार रखंदा ऐं अॼु न सुभाणे हिन शहर जो नालो सिंधु नगर पक कंदा। ॿुधायो। बढ़िया पिक्चर साहिब खे दीपक साहब जी महिरबानी पिक्चर ठाही ॾाढी सुठी पिक्चर ठाही अथई। बिल्कुलु सही, जाम सुठी सही। असांखे पंहिंजे सिंधी हुअणु घुरिजे ऐं सिंधी नालो मशहूरु करे वापारी दीपक सर हुअणु घुरिजे। यहाँ से आएंगे मेरे तो सब ही आ जय झूलेलाल। सालों के बाद सिंधी पिक्चर देखकर इतना दिल में खुश हो गया। गानो गानो कहिड़ो वणे सभिनि खां? गानो कहिड़ो वणे सभिनि खां? अहिड़ी फिल्मूं जेकॾहिं ठहंदियूं त बाक़ाइदे जेके माण्हू आहिनि उहे टिकट अची करे वठंदा, इहा मां तव्हांखे गारंटी थो ॾियां। सर अॼु बि चङनि ॼणनि वरितियूं तव्हांजी इहा शुभकामना असां सां गॾु तव्हांजी दुआ रखी। ख़ुशी थी आहे ॾाढी ख़ुशी। सिंधी एॾी लेवल ते पहुता आहिनि, ॾाढो मज़ो अचे। तमामु सुठी न हिंदी में कम कराया, ॿियनि शहरनि में पिक्चर जाम सुठी लगी। अॼु मां 28 साल शादी कई आहे, अॼु फर्स्ट टाइम थिएटर में आई आहियां। दोनों भाई सिंधी सब बंदी करे सब ठही करे अलॻि पाण में ऐं सभिनी जी जेका बि ख़्वाहिश आहे उहा पूरी थींदी। अमर रहे सिंधी ॿोली, हमारी अमर रहे। तव्हां सिंधी मूवी ॾिसी करे पिक्चर में ॾिसण जो एक्शन में बि ॾिसण अचे त वधीक मज़ो ईंदो ऐं सभिनी सिंधियुनि खे पैसा ख़र्च करे ॾिसणु खपे पिक्चर।